67 एकड़नि ते ठहियल शानदार हवेली, जिते हेलीपैड, नंढो चिड़ियाघर ऐं ॿियूं आलीशान ऐं पुरस्कार सहूलतूं ताक़त जो नुमा करे रहियूं हुयूं, उते हाणे एहतिसाब जो घेरो तंग थी वियो आहे। नैब पारां मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ ताज़ी कार्रवाई पाकिस्तान जी रियल एस्टेट तारीख़ जी सभ खां वॾी माली ऐं क़ानूनी जंग जो नओं बाब आहे। बहरिया हिल्स कराची में वाक़े 67 एकड़नि ते पखड़ियल अली विला कंहिं ॾंद कथाई महल खां घटि नाहे। हिन हवेली में ज़ाती हेलीपैड, नायाब जानवरनि सां भरियल नंढो चिड़ियाघर ऐं शाही स्विमिंग पूल जहिड़ियूं सहूलतूं मौजूदु हुयूं। उते हाणे नैब जी सील लॻी चुकी आहे। ही महल मलिक रियाज़ जे पुट अली रियाज़ जे नाले सां ॻंढियो पियो वञे। कहाणी जी शुरूआत इन इल्ज़ाम सां थिए थी त बहरिया टाउन कराची जे कुझु मंसूबनि लाइ इस्तेमालु थींदड़ ज़मीन या त सरकारी मिल्कियत हुई या उनखे क़ानूनी तरीक़ेकार खां हटी करे हासिल कयो वियो हो। नैब जो चवणु आहे त ज़मीन ते रहायशी, वापारी ऐं जदीद तर्ज़ जा वॾा मंसूबा ठाहिया विया, जिन में बहरिया हिल्स जहिड़ा मंसूबा बि शामिल आहिनि। इन्हनि इल्ज़ामनि जी बुनियाद ते नैब केतिरनि ई असासनि खे मुंजमद करण जो हुकुम ॾिनो, जंहिंजो मतिलबु इहो थियो त इहे मिल्कियतूं हाणे न विकिरो थी सघनि थियूं ऐं न मुंतक़िल थी सघनि थियूं, जेसिताईं अदालत जो हतमी फ़ैसिलो नथो अची वञे। नैब दस्तावेज़नि मूजिबि बहरिया टाउन 2 लाइ 3150 एकड़ सरकारी ज़मीन खे पैराडाइज़ रियल एस्टेट जे नाले सां हिकु पुरस्कार कंपनी ज़रिए फवायो वियो। नैब जी इहा बि दावा आहे त 1338 एकड़ ज़मीन बि गैर क़ानूनी तौर इस्तेमालु थी आहे, जंहिं ते बहरिया टाउन जा मुख़्तलिफ़ रहायशी ब्लॉक ऐं रिथाबंदी तहत सेक्टर्स ठहणा हुआ। हिकु वॾो रेफरेंस एहतिसाब अदालत कराची में दाख़िल कयो वियो आहे। मजमूई तौर ते मलीर ज़िले जे 17,672 एकड़ ज़मीन जी गैर क़ानूनी मुंतक़िली सां क़ौमी ख़ज़ाने खे 708 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वियो। हीउ मामलो रुॻो ज़मीन जे कब्ज़े जो नाहे, पर इन पुठियां मौजूदु उन सिस्टम जो बि आहे जंहिं हिन सभिनी शयुनि खे मुमकिन बणायो। नैब जी दावा आहे त सिंध हुकूमत जे कुझु आला अमलदारनि M9 मोटरवे जी क़ीमती ज़मीन खे भुॻड़नि मुल्ह विकिरो करण में सहूलतकार जो किरदारु अदा कयो। नैब पारां थर्ड पार्टी राइट्स ते पाबंदी लॻाई वई आहे, जेतोणीकि नैब जो मक़सदु शहरनि खे तकरारी ज़मीन ख़रीद करण खां बचाइणु आहे, पर जिन माण्हुनि पहिरियां ई पंहिंजी ज़िंदगी जी समूरी कमाई हिते लॻाए छॾी आहे, उहे हाणे सख़्त ॻणती वारी सूरतहाल में आहिनि। बहरिया टाउन इंतज़ामिया हिन वक़्तु सख़्त क़ानूनी दिफ़ा में आहे, जॾहिं त नैब जा दस्तावेज़ पंहिंजी जाइ ते संगीन इल्ज़ाम मणी रहिया आहिनि। हाणे सभिनी जूं अखियूं एहतिसाब अदालत ते आहिनि। छा ही मामलो गुज़िरियल डील्स जीअं कंहिं मुआहिदे जे वर चढ़ी वेंदो, या वरी सिंध जी हज़ारें एकड़ ज़मीन ऐं अरबें रुपया वापसि क़ौमी ख़ज़ाने में ईंदा? हीउ रुॻो कंपनी जो केस न आहे, पर पाकिस्तान में क़ानून जी बालादस्ती लाइ हिकु वॾो इम्तिहान आहे।